अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां दोस्तन की गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे पाड़े में जेके तव्हांजे पाड़े में ग़रीब माण्हू रहनि था उन्हनि जी मदद कयो। तव्हां उन्हनि जो ख़्यालु कंदो, अल्लाह पाक तव्हांजो ख़्यालु कंदो। तव्हांजो जेको आहे सुकून आहे अल्लाह पाक तव्हांखे ॾींदो। छो त जेकॾहिं कंहिं पाड़े में कोई माण्हू बुखियो सुम्हे थो, अल्लाह पाक क़बर में जेको आहे असांखां पुछा कंदो तव्हां छा कयो हुयो। इन ग़रीब तव्हांजे पाड़े में जेको आहे बुखियो सुम्हियो हुयो, तव्हां छा कयो पिया। त इन जे करे तव्हां पंहिंजे ओड़े पाड़े में नज़र फेरायो, जेके ग़रीब हुजनि, जेके मुस्तहिक़ हुजनि, ख़ुदा जे वास्ते उन्हनि जी मदद कयो। तव्हां यकीन कयो तव्हांजे खीसे में 1000 रुपयो हूंदो, तव्हां ईअं सम्झंदव त मूं वटि 5 करोड़ रुपया खीसे में आहिनि। एॾी अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशी नसीब फ़रमाईंदो ऐं ग़रीब जी मदद करण सां। ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ो, सुबुह सां सिर्फ़ु और सिर्फ़ु यासीन सूरत पढ़ी करे तव्हां पंहिंजी रोज़ी में हलिया वञो। इंशाअल्लाह तव्हां मोटी ईंदो, तव्हांजे घर में जेकी बीमारी आहे उहा बि न ईंदी ऐं जेका बरकत आहे उहा मौजूदु हूंदी। बरकत हर शइ में बरकत तव्हांजे में पवंदी। मां तमामु मुस्लमान भाइरनि खे मां गुज़ारिश कयां थो 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ो ऐं पंहिंजे ओड़े पाड़े में पंहिंजे अज़ीज़नि ऐं रिश्तेदारनि दोस्तनि सां मुनाफ़क़त न कंदा कयो। जेकी ॻाल्हि हुजे तव्हां रूबरू कयो। ऐं जेके असांजा ग़ैर मज़हब जेके दोस्त आहिनि मूंखे ॿुधनि पिया, उन्हनि खे बि मां गुज़ारिश कयां थो पियो त तव्हां बि पंहिंजे पाड़े में जेके ग़रीब आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो। यकीन कयो जेकॾहिं उहे 2 गिरह जेकॾहिं विझी करे आराम कंदो, अल्लाह पाक तव्हांखे उनजो अजर अता फ़रमाईंदो ऐं तव्हांजी बरकत जेको आहे रोज़ी में बरकत विझंदो। तमामु दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे ग़रीब मिसकीन, हूअं बि जेकॾहिं तव्हां वटि करोड़ रुपयो आहे, तव्हां कुझु माण्हुनि वटि आहिनि जेके करोड़े रुपया आहिनि, अरबे रुपया पिया आहिनि, उन्हनि खे सुकून न आहे। उहो छो त कंहिं ग़रीब जे कमु नथा अचनि। हर शइ जेको अचे थो पंहिंजे पेट में, हक़ हिलाल जो हराम अचे या कुझु बि अचे पंहिंजे पेट में। पर मां चवां थो तव्हां हिकु दफ़ो आज़मू तो करे ॾिसो, तव्हां इहा प्रैक्टिस करे ॾिसो, तव्हांखे मज़ो न अचे त पोइ तव्हां चइजो त वाक़ई जेको आहे माण्हू ग़लति चए पियो। तव्हां पंहिंजे पाड़े जो वधि में वधि ख़्यालु कयो। जेकॾहिं मस्जिद पाड़े में जेकॾहिं ठहे थी पई त उनमें बि तव्हां तावन कयो। तव्हां 5 रुपया तावन कंदो, अल्लाह पाक तव्हांखे 10 रुपया जेको आहे न उहो फ़ाइदो ॾींदो। तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे पंहिंजे ग़रीब मिसकीन पाड़े वारनि जो वधि में वधि ख़्यालु कयो। कसम आहे ख़ुदा पाक जो, मां कई दोस्त ॾिठा जेके मतिलबु त कहिड़े हिसाब सां माण्हुनि जो मदद कनि पिया। मां त ॾिसां पियो न ॾेखाव कनि पिया, न कुझु बि न, पंहिंजे हिसाब सां उहे मदद कनि पिया। जंहिंजो नालो उन्हनि मिना कयो आहे त असांजो नालो न खणिजो, छो त अॼु उहे पुरसुकून आहिनि ग़रीब, उहे रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारा आहिनि, पर सुकून उन्हनि जे घर में अहिड़ो ई माना अहिड़ो कोई सुकून आहे। मां तव्हांखे छा ॿुधायां, जेको करोड़ अरबपति बंगलनि में रहनि था उन्हनि जे घर में बि ईअं सुकून न आहे। जेकॾहिं तव्हां कुझु बि ग़रीबनि सां शेयर कंदव, पैसो हुजे या कपिड़ो हुजे या जेको आहे राशन वग़ैरह, जेकॾहिं उन्हनि मिसकिननि खे तव्हां वठी ईंदो, यकीन कयो दुआऊं कंदा तव्हांखे। मां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजी जेको आहे पाड़े ॾे नज़र फेरायो। जेकॾहिं पाड़े में कोई ग़रीब मुस्तहिक़ माण्हू आहे त उनजी मदद कयो। तव्हां मूंखे पोइ मयार ॾिजो जेकॾहिं तव्हांखे सुकून न मिले। उमेदु आहे त मुंहिंजी इन ॻाल्हि ते अमल कंदव। तव्हां पंहिंजो रखंदा ख़्यालु। अमान अल्लाह खोसा खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अल्लाह वाहिद।